सिंधु माथरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ के सिलसिले में रुख सिंधी सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि जे सिलसिले में अलेक्जेंडर किंघम बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। अलेक्जेंडर किंघम खे सिंधु माथरी जे आर्कियालॉजी जो अबो क़रार ॾिनो वेंदो आहे। हीउ पहिरियों शख़्स हुयो जंहिं सिंध हिंद जे क़दीम आसारनि ते पहिरियों भेरो तहक़ीक़ करे उन्हनि जी क़दीम अहमियत खे दुनिया अॻियां निर्वार कयो। पाण 23 जनवरी 1814 ते लंडन जे हिक शाइराणे घराणे में जनम वरितो ऐं 28 नवंबर 1893 ते लाॾाणो कयो। किंघम पंहिंजे मुलाज़मत जी शुरूआत बरतानवी फ़ौज में इंजीनियर जे हैसियत सां कई, पर संदसि असुल सुञाणप क़दीम आसारनि जे माहिर ऐं तारीख़दान तौरु रही आहे। पाण जॾहिं गॾियल हिंदुस्तान में बरतानवी फ़ौज जे बंगाल इंजीनियरिंग ग्रुप में हुयो त हुन हिंदुस्तान जे क़दीम तहज़ीब ऐं तारीख़ में दिलचस्पी वठणु शुरू कई। खेसि 1861 में इंडिया में आर्कियालॉजिकल सर्वेयर मुक़ररु कयो वियो। अलेक्जेंडर किंघम ई अॻिते हली इंडिया में आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो बुनियादु रखियो। खेसि जनवरी 1871 में आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो वियो। पाण इन उहिदे ते 3 सेप्टेंबर 1885 ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियो। किंघम 1871 में इंडिया जी क़दीम जाग्राफी ते एंशंट जाग्राफी ऑफ इंडिया नाले किताब लिखियो। किंघम आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे डायरेक्टर जनरल मुक़ररु थियण बैदि इंडिया में क़दीम मागनि जी सर्वे ऐं खोटाई जो कमु शुरू कयो। हिन टेक्सेला खां गौर ताईं सर्वे ऐं खोटाइयूं करायूं ऐं पंहिंजी खोजना खे 24 रिपोर्टुनि जे शिकिल में पधिरो कयो। सिंध ऐं हिंद जे क़दीम आसारनि बाबति हिन जर्नल ऑफ एशियाटिक सोसाइटीअ में केतिराई तहक़ीक़ी मक़ाला लिखिया। अलेक्जेंडर किंघम जी तहक़ीक़ खे बुनियादु बणाईंदे अॻिते हली सर जॉन मार्शल ऐं मार्टिमर व्हीलर सिंधु सभ्यता ते वधीक खोजना करे इन जी क़दामत खे दुनिया अॻियां ज़ाहिरु कयो। अलेक्जेंडर किंघम पहिरियों भेरो 1872 में सिंधु सभ्यता जे अहम माग हड़प्पा जी खोटाई कराई ऐं उन जी 5000 साल क़दामत खे ज़ाहिरु कयो। महिरबानी।